हा साईं, मुंहिंजा गोलाची शहर खां असांजे प्यारे दोस्त अख्तर अली खोसो जंहिंजो इंतख़ाब आहे ख़ूबसूरत सीटूं। कुझु माण्हुनि जो साथ असांजी ज़िंदगी में सॼी उमिरि जे लाइ नाहे हूंदो। हू जेतिरो बि वक़्तु गॾु रहंदा आहिनि बेहिसाब पंहिंजूं यादूं ॾेई वेंदा आहिनि ऐं उन्हनि जे वञण खां पोइ उहे यादूं बार बार यादि ईंदियूं आहिनि। कॾहिं मुस्कुराहट बणिजी त कॾहिं वरी ॻोढ़नि जी सूरत में। हा, कंहिं सची त चयो आहे, विछड़ी वञण खां पोइ कुझु माण्हू बेहिसाब यादि ईंदा आहिनि। हा दा अख्तर, ज़िंदगी एतिरी त हूंदी आहे जेका मोहबत जी छांव में गुज़रींदी आहे। अखियुनि जो मेलाप इंसान जो जनम ॾींहुं हूंदो आहे ऐं विछड़ाए संदसि जनाज़े जीअं। तॾहिं त चवंदा आहिनि त हसरतनि जो मारियल माण्हू मोली त हूंदो आहे। हा, हसरतनि जो मारियल माण्हू मोली त हूंदो आहे।